अस्सलाम वालेकुम दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदासीं अॼु धमाकेदार टकरार ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड जी कहानी। छा अचण वारी किस्त में वाकई हाणे जो वक़्तु जेको आहे मीर सां वञी विढ़ंदो ऐं मीर खे नुक़सानु पुॼाईंदो ऐं भावल इन जी इजाज़त ॾींदो या राणी जे करे हू मना करे छॾींदो। छा अचण वारी किस्त में नवाब खान ऐं सिजाल खान में ठा मुकमिल थी वेंदो या न? हाणे शेर अली कहिड़ो क़दम खणण वारो आहे? दोस्तों इन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा जीअं तव्हांखे सॼी कहाणी सम्झ में अचे ऐं उदासी टीवी यूट्यूब चैनल खे बि ज़रूरु सब्सक्राइब कंदा। दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदो हलां त पहिरीं ॻाल्हि त वक़्तु कोशिशि शैतानी में आहे त मां मीर सां ठा कॾहिं बि न करणु ॾियां भावल जो। भावल मजबूर थिए थो घड़ी घड़ी राणी जे करे, लेकिन हाणे इजाज़त ॾेई छॾंदो भावल, तूं वञी वक़्तु खे चवंदो तूं वञी विढ़, लेकिन मां इन शइ में विच में न ईंदुसि ऐं वक़्तु इहा शैतानी ज़रूरु कंदो। ऐं सिजावल खान खे मीर चवंदो मुंहिंजो ठा कराए भावल सां, ऐं सिजावल हा बि कंदो ऐं ठा करण जूं ॻाल्हियूं कोशिशूं कंदो। ऐं नवाब खान ऐं सिजावल जो ठा दोस्तो कोन थींदो, इहो मुश्किल था हुआ ऐं हू जॾहिं तलाक जी ॻाल्हि ईंदी उहा बि मुश्किल कंदो। हाणे सिजावल खान मीर जी भेण जी शर्त रखंदो ऐं चवंदो इहा मूंखे मोटाए ॾे, मूंखे ख़बर आहे तो वटि आहे, पोइ मां तव्हांखे मायूं ॾियां थो। लेकिन नवाब खान इहा शर्त बि मञण लाइ क़बूलु करे वेंदो, लेकिन नैना खे तलाक ॾियण जी शर्त कान क़बूलु कंदो ऐं हिते ठा हिननि जो रुकिजी वेंदो। ऐं हू कोशिशि कंदा त अञा हिते ठा अॻिते वधे। ऐं शेर अली खे जॾहिं ख़बर पवंदी हू ख़ुशि थींदो, चवंदो इहे ॿई विढ़नि ऐं इन्हनि जो जीअं ठाव न थिए। ऐं सिजावल खान बि कोशिशि कंदो त ठा करे जान छॾायां।